सिंधी तोड़े उर्दू ड्रामनि जे लेजेंड अदाकार मामून सिद्दीकीअ जे विछोड़े खे 15 साल गुज़री विया आहिनि, पर उहो अॼु बि पंहिंजे परसारनि जे दिलनि में ज़िंदा आहे। मामून सिद्दीकी 1970 ईस्वी में पीटीवी जे ड्रामे बदमाश में मुख्य किरदार अदा करे पंहिंजे फनी सफ़र जी शुरूआत कई। अदाकार मामून सिद्दीकीअ जो नंढपण सखर में गुज़रियो। पाण सजल कॉलेज हैदराबाद में इंटर पास कयाई। पढ़ाई दौरान तरक़ी पसंद ख्याल रखंदड़ माण्हुनि सां उथण वेहण करे हिकु सियासी पार्टीअ में शमूलियत कई। सियासी सरगर्मियुनि दौरान हिन 6 महीना सखत सेंट्रल जेल में क़ैद पिणु काटियो। 1969 ईस्वी में सिंधी ॿोलीअ जे मसइले ते तहरीक हलंदड़ हुई। उन तहरीक में मामून सिद्दीकीअ हिसो वरितो। सखत जेल में क़ैद दौरान हिन जूं शेख अयाज़ ऐं पीपी अॻवान ख़ुर्शीद शाह सां बि कचहरियूं थियूं। मामून सिद्दीकी तइलीम मुकमल थियण खां पोइ वकील बणियो। उन खां पोइ खेसि आबादीअ जी भलाईअ वारे खाते में नौकरी बि मिली, जेका बाद में सियासी लाॻापनि करे खसिजी वियसि। मामून सिद्दीकीअ जूं 2 शादियूं हुयूं, जिन मां खेसि औलाद न थियो। मामून सिद्दीकीअ खे असुल शोहरत पीटीवी जे उर्दू सीरियल कारवान खां मिली, जंहिं ते खेसि 1986 ईस्वी में बहितरीन अदाकार जो पीटीवी अवार्ड पिणु मिलियो। उन खां सवाइ संदसि मशहूरु सीरियल दीवारें ऐं ड्रामा सीरियल जंगल में फालिज वारे मरीज़ वारो किरदारु घणो मशहूरु थियो। उन कुझु फिल्मुनि सां गॾु रेडियो जे ड्रामनि में अदाकारी ऐं सदाकारी कई। मामून सिद्दीकीअ हिकु ख़ांगी चैनल लाइ उर्दू सीरियल नेले पे दौला ठाहियो, जंहिं ते उन वक़्तु शवील ख़र्च आयो। उहो ड्रामो प्राइम टाइम दौरान हलियो। उन वक़्तु उन चैनल पारां खेसि पैसा न मिलिया, जॾहिं त ड्रामे तमामु घणो बिज़नेस बि कयो। उन चैनल जे माली बहरान में अचण करे ॿियनि प्रोड्यूसरनि सां गॾु मामून सिद्दीकी जा बि पैसा ॿुड़ी विया। दिलि जी तकलीफ़ ऐं बीमारी सबबि 4 अगस्त 2000 ईस्वी में हिकु ख़ांगी अस्पताल में दम धणी हवाले कयाई। मामून सिद्दीकीअ जो आख़िरी ड्रामो कुर्बतूं हो। ड्रामे जंगल में किरदारु अदा करण ते खेसि पीटीवी अवार्ड त न मिलियो, पर जंगल ड्रामे में बहितरीन अदाकारी करण ते खेसि इराक़ जे शहर बगदाद में ड्रामा फेस्टिवल में बहितरीन अदाकार जो अवार्ड पिणु ॾिनो वियो।